विभाग से ॿुधाईंदा हलूं त बॉर्डर फार्म में पुलिस जी अदालती हुकम ते कार्रवाई कई वई आहे। कार्रवाई में 15 हारी बाज़ियाब कराया विया आहिनि। बाज़ियाब थियल हारियुनि खे अॼु अदालत में पेश कयो वेंदो। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त बॉर्डर फार्म में पुलिस जी अदालती हुकम ते कार्रवाई कई वई आहे। कार्रवाई बाद 15 हारी बाज़ियाब कराया विया आहिनि। अहम खबर है नाज़रीन, असां शेयर पिया कयूं बॉर्डर फार्म मां त पुलिस अदालती हुकम ते कार्रवाई कई आहे ऐं कार्रवाई करे पुलिस 15 बांधी भिड़ल हारियुनि खे बाज़ियाब करायो आहे। बाज़ियाब थियल हारियुनि खे अॼु अदालत में पेश कयो वेंदो। अहम खबर है नाज़रीन, असां शेयर पिया कयूं बॉर्डर फार्म मां त पुलिस अदालती हुकम ते कार्रवाई करे 15 हारियुनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। बॉर्डर फार्म मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर जानिब दलवानी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी जानिब, इन हवाले सां वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी जानिब। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही बॉर्डर फार्म थाणे जे हद आहे छटोपल्ली, जिते उटोपल्ली जी मुबीना निजी जेल में जेको आहे बॉर्डर फार्म पुलिस अदालती हुकम ते 15 हारी जेके आहिनि उहे बाज़ियाब कराया आहिनि, जेके अॼु अदालत में पेश करे कया वेंदा पंहिंजो उमरकोट अदालत में। जी ठीक है जानिब, वॾी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।